बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त कल मैडम रिदा ज़ेरा टालपुर साहिबा पनवाकिल में इंक्रोचमेंट के हवाले से तमाम बेहतरीन कम करे पई। किथे किथे ये शिकायतूं आहिनि त कुछ खुशामद भी हले पई। इन हवाले से कल कुछ सोशल मीडिया ते ख़बरूं वायरल हुयूं त असांजो सीनियर सहाफ़ी पनवाकिल जो उनमें नालो तो मशहूर है ग़ुलाम रसूल जंडीर साहब मूंसां गॾु मौजूद आहिनि। ग़ुलाम रसूल जंडीर साहब जो होटल है, भरिसां वरी ऑफिस है। उन हवाले से कुछ ख़बरूं जेके आहिनि सोशल मीडिया ते हलियूं त इंक्रोचमेंट वारनि ग़ुलाम रसूल जंडीर जे होटल के टच कयो। इन हवाले से ग़ुलाम रसूल साहब तव्हांजी वॾी महिरबानी भाउ मिठा, तव्हां असांजा सथ जा साथी आहियो। तव्हां ॿुधाइजो त ये इन ख़बर में केतिरी सदाकत है, छा हक़ीक़त है, थोड़ी तफ़सीलात असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो त ख़बर पए त हक़ीक़त छा हुयो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असल दोस्त इहो हुयो त मैडम मां सुतो पियोसि, छोकिरो भॼंदो आयो आहे त मैडम अची बीठी आहे। आयासीं, मैडम के सलाम वरायोसीं। मैडम पुछियो त असां रोड जी मरामत कयूं पिया, हद दख़लियूं हटायूं पिया। मूं मैडम खे उन स्पॉट ते बीहाए उनखे ॾेखारियो त हे 8 खां 9 फुट असां नालीअ खां परे अॾावत आहे असांजी। मुंहिंजो हिकु न ॿ होटल आहिनि, ॿिन्हिनि होटलनि जो मुआइनो करायोमांसि त मैडम सां जेको गॾु हुयो हिकिड़ो, हाणे उनजो मूंखे सही तरीक़े सां नालो त न आहे यादि। उन मूंखे चयो त खातो खणी सुभाणे टाउन में अचु। उनखे मूं चयो त खातो अगरि मां खणी टाउन में ईंदोसि टाउन वारनि चयो त खातो खणी आहे। मैडम गज़ेटेड ऑफिसर आहे, उहा बीठी आहे, उनजे साम्हूं चए पियो। हा, उनजे साम्हूं मैडम ॿुधो या न ॿुधो, बहरहाल उनखे मां चयो जो अगरि मां खातो खणी ईंदो मां त अॻे जेको कंहिं दौर में 8 फुट रोड हुयो जो उन ते माप ते बीहंदो मां त विच रोड ते तुंहिंजी माप बीहंदी, पोइ मूंखे तव्हां उहा ख़ाली करे ॾींदो रोड। मां चयो इन ॻाल्हि खे छॾियो, हीउ असांजो अबाणो शहर आहे, असांखे अगरि रोड खुशादो आहे जो अगरि ज़रूरत पई असांखे 4 फुट ॿिया ॾियण जे लाइ उहे बि ॾींदासूं। त असां चऊं था कमु कयो, असां कमु ॾिसणु चाहियूं था। लेकिन हिन वक़्तु जंहिंमहिल मुंहिंजो मौजूदु आहे, मां तव्हांखे उहा शइ विज़िट करायां थो त 8 खां 9 फुट खां नाली खां असांजी परे अॾावत आहे। पर असुल जेका हक़ीक़त साम्हूं अचे थी त प्रैक्टिकल जेको सहाफ़ी आहे, मैच्योर सहाफ़ी आहे, इहो अक्सर करे उन सां अहिड़ियूं शयूं थियनि पियूं। उनजे करे हुननि मैडम इन ॻाल्हि खे तस्लीम कयो। मैडम मशीनरी पोइते हटाई, उहो मूं वटि प्रूफ पियो आहे। मैडम सम्झी वई त बिल्कुलु सम्झी वई। हुन मुआइनो कयो, उनखे मशीनरी खे इशारो कयईं त बाबा पोइते वञो। हाणे हीअ शइ जेका सही आहे हिते पंहिंजी जॻह ते, मशीनरी पोइते वई। मैडम जे वञण खां पोइ अधु कलाक खां पोइ उहा मशीनरी वापसि आई, जंहिं अची मुंहिंजे होटल खे टच कयो। ऐं कुझु उन वक़्तु मां ज़हनी तौरु तयारु बि न हुयुसि, मूं वटि खीसे में कैमरा बि न हुई या मोबाइल न हुई जेका मां रिकॉर्डिंग करे सघां। उन महिल मूंसां हुननि बदकलामी जेका कई उहा अलॻि आहे। उन खां पोइ मां कोशिशि कई त कंहिं संगत साथ ॾे फ़ोन कयां, जेके दोस्त अचनि। हिकु ॿ सहाफ़ी मूं वटि पुॻा अची, पोइ हुननि आख़िर मुंहिंजे होटल जो नुक़सानु कयो। जेका मूं वटि मौजूदा ग्राहक हुया, कस्टमर तक़रीबन भरियल हो हेठि मथे, उहे ख़ाली थी विया, पैसा एॾे ओॾे थी विया, डावाडोल थी वियो, जहिड़े वारो माहौल थी वियो। उन खां पोइ मशीनरी उहा पोइते वई, बहरहाल नुक़सानु करे वई। उन खां बाद में जेको वीडियो असां ठाहियोसीं उहो मां वीडियो अपलोड करे रखियो ऐं दोस्तनि खे बि फ़ोन कईसीं। ऐं इन्हनि खे असां हिकिड़ो तव्हांजे वीडियो जे थ्रू मैसेज ॾियणु था चाहियूं त असां सॼी ज़िंदगी जेका सहाफ़त खे ॾिनी आहे, कॾहिं हाकर थी अख़बारूं विकियूं अथसीं, तक़रीबन इदारनि में लाॻापियल रहिया आहियूं काफ़ी टाइम खां वठी।
ही जेके ॻोठाणा ॿाहिरिनि ॻोठनि मां अची हिकिड़ो ठगनि जो टोलो हिकिड़ो ठहियो आहे। सियासी असांजा दोस्त जेके आहिनि उन्हनि जो सिर ते हथ आहे हिननि जे। को किथां जो को चोरी जे केस में अॻे खॼंदा हुया के पुलिस कंहिंखे तंग कंदी हुई, उहे अची के सीपरनि जी जॻह ते भर्ती थिया आहिनि टाउन में। कंहिंखे कहिड़ी पोइ उन्हनि खे टोपी हिकिड़ी ॾियनि था, उहा पाराए छॾनि था। उन्हनि जी लठ कच्छ में आहे हिकिड़ो लकुणो, जेको हाणे जेके असांखे वटि हिकिड़ा अहिड़ा पाण टोपी पाइनि था, ॿियनि जूं टोपियूं इज़तदारनि जी लाइन था। इहा ज़ाहिर ॻाल्हि आहे। हाणे इहे असां वटि शिकायतूं वसूल थियूं आहिनि ऐं इहा कोशिश बि कयूं पिया त हाणे असां शहर में निकिरी वञूं ऐं रेड़नि वारनि खां दुकानदारनि सां। इहे बि मूं ॾे राति फ़ोन आया त जेको दुकानदार इन्हनि खे मंथली नथो ॾिए उनखे ज़लील कयो थो वञे, उनखे ख्वार कयो वञे थो, उन सां बदसलूकी कई थी वञे। जेको रेड़े वारो हिननि खे नथो ॾिए, हिन सां राब्ते में नथो रहे, उन सां बदसलूकी करनि था, उन जो रेड़ो कढनि था, उन खे टारगेट कनि था। ऐं हीउ हिकिड़ो 2-3 महीने हिन जो सिस्टम जुड़ियल आहे। मैडम असांजी न्याणी आहे ऐं असां पंहिंजे बचनि जहिड़ी इज़त कंदा आहियूं, पंहिंजे भेनरुनि जहिड़ी। हुनजो को कसूरु न आहे, हुनजी एतिरी एज बि न आहे। हुनखे गाइड कयो थो वञे त बाबा हलो त हद तकलियूं हटायूं। हे हिकिड़ो गिरोह आहे जेको असुल खां वठी हिते काबिज़ थी वियो आहे। पन्नू आकिल म्युनिसिपल पार्टी हिन में हिते काबिज़ थियल आहिनि। अॻियो जेको साबिक़ा चेयरमैन हुयो उनखे बि असां इहे दाऊं कंदा आयासीं पे त बाबा शहरगिरी आहे सुठे तरीक़े सां। असांजो अबाणो शहर आहे, पढ़ियल लिखियल जो शहर आहे, मालकी वारो शहर आहे। पर हीअ जेके 12 लफंगा अची हिते टाउन में उहे हिकिड़ो जथो ठाहे 20 माण्हू गुंडागर्दी कंदा, भत्तो वठंदा वतन था शहर में। इन जे लाइ हाणे असांखे थोरो सोचूं बि पिया। इनशाअल्लाह हिकिड़ी मुहिम हलाइबी त इन नासूर मां असां जान छॾायूं। असांजे शहर जा जेके ख़ानदानी माण्हू आहिनि, जेके पढ़िया लिखिया आहिनि, उहे इस्लामाबाद खां वठी पूरे पाकिस्तान में आहिनि, पर ॿाहिरि मुल्क में बि रहनि पिया। असां इहा दांह ओसी ताईं पहुचाईंदासीं त हीअ हिकिड़ा ॻोठाणा ॿाहिरां अची हिते शहर में। हाणे जेको साईं ॿियो मज़े जी ॻाल्हि इहा ई अथव त खातो जेको जमा कराइण जो हिकिड़ो वाहिद तरीक़ो अथव त उन में ख़बर पवंदी त मसलन मुंहिंजो खातो केतिरो आहे, मां ग़रीब आहियां या ॾाढो आहियां। अगरि मिसकिन आहे त जेके जन जो हथु आहे हिननि ते शफ़क़त जो, माना फाइनेंशियल इनखे ख़बर पइजी वेंदो त पैसे वारो आहे त थोरो हथु हल्को न था हुए। अगरि हिन वटि सोर्स आहे त उनजे वेझो कोन था वञनि। अगरि ग़रीब आहे बे पहुच आहे त उहो खातो उहो मसलन उन जेको हिननि खे मशीनरी आहे जेको हलाए थो उनखे हवालो कंदा त बाबा ग़ुलाम रसूल हिकिड़ो नंढड़ो माण्हू आहे, हेतिरी मिल्कियत अथसि, हिनखे हिन तरीक़े सां ॾंडो ॾियणो आहे। एतिरे ताईं बि मूंखे ख़बर पई आहे त हिते जेके आहिनि असांजा जेके माण्हू अगवा थियनि था उन्हनि जी बि रिपोर्ट ॾिनी थी वञे। हीउ हिकिड़ो असांजे लाइ वॾो नासूर थी वियो आहे। म्युनिसिपल जेके इन्हनि कारियूं टोपियूं पाराए उन माण्हुनि खे जथो करे। बाबा मुमताज़ खे असां सुञाणियूं पिया, असां ॼायासीं हिते अबो ॾाढो असांजो हिते मरी वियो आहे। असां पुराणा माण्हू अॼु ताईं हिकिड़े नंढे वॾे माण्हू खे सुञाणियूं था। मुमताज़ छा हुयो बुढो, इहो मैसर छा कंदो अॻे? हींअर वते थो सॼे शहर जो कष्ट कंदो, माण्हू सां बदतमीज़ी कंदो थो वते। सॼे शहर में हिकिड़ो नासूर फैलिजी वियो आहे। असां आला अख़्तियारनि खां इहो मुतालबो कंदासीं त फौरी तौरु इन शइ ते एक्शन खयो वञे। मां हिकिड़ो नंढड़ो सहाफ़ी आहियां। हिन वक़्तु मूं वटि इदारो अवामी फ़ैसिलो अख़बार आहे। इदारो नंढो हुजे वॾो हुजे, इदारो आहे। इहो ॾिसंदा आहियूं त इदारे जो जेको रिपोर्टर आहे, जेको कमु करे थो जंहिं इदारे सां लाॻापियल आहे, उन में पावर केतिरो आहे। इदारो असांजो माशाअल्लाह उन में ॿी बि मूं सां टीम वर्क आहे।
4 5 6 नौजवान आहिनि जेके अख़बारूं मूं वटि इंशाअल्लाह गंजनि, पर कोशिशि कंदासीं त हिननि सां असां हिकु कहाणी ज़रूरु कंदासीं। असां विढ़ण लठ बाठो नथा ॼाणियूं, लेकिन कानून जो रस्तो, कानूनी रस्तो अख़्तियार कंदासीं ऐं इन्हनि खां इंशाअल्लाह ताला त कोर्ट ताईं वञिबो, इन चुप करे न वेहंदासीं। ऐं इहा बि इंशाअल्लाह सुभाणे असांजो प्रोग्राम आहे त असां शहर में निकिरी हर रेड़े वारे खां, हर दुकान वारे खां मिली उन खां मौक़ुफ़ वठंदासीं त उन ताईं हिननि जी जड़ुनि ताईं पहुचण जी कोशिशि कंदासीं। महिरबानी दोस्त जी। वॾी महिरबानी ग़ुलाम रसूल साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ग़ुलाम रसूल जेको सीनियर सहाफ़ी आहे, पन्नो आकिल जो ॼातल सुञातल आहे। हिन खे नंढा वॾा जेके आहिनि ॿार, फैमिली जेके बि आहिनि पन्नो आकिल जा, उहे बाक़ाइदा सुञाणींदा आहिनि त हीउ सहाफ़ी आहे। पर हितां जा जेके इंक्रोचमेंट जा ऑफिसर, पैसे जे नशे में धुत थियल, उन्हनि खे इहा पहचान नाहे त हीअ हद दख़ली खां बिल्कुलु 4-5 फुट परे बि आहे, पोइ बि उनखे तंग करणु मतिलबु मुनासिबु न आहे। मां त पाण ॾिसोसि हिकिड़े सहाफ़ी खे एॾो प्रेशराइज़ करणु, ऐं आम माण्हू जेको ग़रीब रेड़े वारा हूंदा उन्हनि सां हिननि जो कहिड़ो रवैयो हूंदो, कहिड़ो हशर हूंदो, इहो मूंखे तव्हां ॿुधायो। मां सैयद ख़ुर्शीद अहमद शाह साहब जाम इकरामुल्ला ख़ान धारेजो साहब खे गुज़ारिश कंदुसि, ख़ुदा रा कलम धड़नि खे तव्हां तहफ़ुज़ ॾियो, उनजी तव्हां मालिकी कयो, उन्हनि जो तव्हां हर लिहाज़ सां ख़्यालु। पर मां चवां थो इहो बेकार सोच आहे। मैसर आहिनि, उहे बि तमामु मां उन्हनि खे सम्झंदुमि सुठो कमु कनि पिया, पर अॼु हिकु सहाफ़ी जे मथां जेको आहे न हरू भरू उनखे प्रेशर ॾियणु, त तव्हां पाण ॾिसोसि हिकिड़े सहाफ़ी खे एॾो प्रेशराइज़ करणु, ऐं आम माण्हू जेको ग़रीब रेड़े वारा हूंदा उन्हनि सां हिननि जो कहिड़ो रवैयो हूंदो, कहिड़ो हशर हूंदो, इहो मूंखे तव्हां ॿुधायो। मां सैयद ख़ुर्शीद अहमद शाह साहब जाम इकरामुल्ला ख़ान धारेजो साहब खे गुज़ारिश कंदुसि, ख़ुदा रा कलम धड़नि खे तव्हां तहफ़ुज़ ॾियो, उनजी तव्हां मालिकी कयो, उन्हनि जो तव्हां हर लिहाज़ सां ख़्यालु कयो। जेको बि मसइलो थिए थो उहे तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कनि था। इनखे दॿाइण जी जेको आहे न, हीअ टाउन कमेटी वारा दॿाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि, इहो इन्हनि जी ग़लति सोच आहे। ऐं इंशाअल्लाह ग़ुलाम रसूल साहब, असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं हीअ हरकतनि मां बाज़ न आया त इंशाअल्लाह कलम जे नोक ते हिननि जी हर जेको किरदारु आवाम जे साम्हूं रखंदासीं। अमन ला खुसो खे ॾींदा इजाज़त, पंहिंजो रखंदा ख़्यालु। अल्लाह निगहबान, अल्लाह वाही, पाकिस्तान ज़िंदाबाद।